अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। तेखे माकिया विसारिया, जिंद जान ते तवारिया। जह में डिनिया मूखे, पीघे में मालोली। सिंधी अबाणी शाह भरसा गोठ अंजन शाह में सिंध एजुकेशन फाउंडेशन तरफा इरादा NGO जे सहकार सां सैयद शाह डिनो शाह प्राइमरी स्कूल में सिंध में हथ जे हुनरनि जे ऐलान खां पोइ सकाफ़ती ॾियारे जी पुरवकार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो।